जेकबाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जेकबाबाद में अमन अमान के कायम रखण लाइ SSP जेकबाबाद कमर रज़ा जिस्काणी जे अहकामात जे तहत सब डिवीज़न सिटी ऐं सदर समेत शहबाज एयरबेस जे इतराफ़ में पुलिस ऐं कानून नाफ़िज़ करण वारनि इदारनि जो मुश्तरका फ्लैग मार्च में जेकबाबाद पुलिस शहबाज एयरफोर्स ऐं शहबाज रेंजर्स हसास इदारनि जा जवान अफसरान शामिल सब डिवीज़न सिटी ऐं सदर समेत शहबाज एयरबेस जे एतराफ़ वारनि अहम मक़ामातनि जो फ्लैग मार्च किया वियो। फ्लैग मार्च में इंचार्ज डिस्ट्रिक्ट इंटेलिजेंस ब्रांच सैयद शाहजहान शाह, DSP सिटी मुनीर अहमद फुलापोटो, DSP रेंजर्स नदीम अहमद, SHO टाउन, SHO थाणो सिटी गुलजार अहमद बुरड़ो, SHO सिविल लाइन मोहम्मद इस्माइल जखरानी, SHO थाणो एयरपोर्ट एजाज अहमद खोसो, इंचार्ज CIA जेकबाबाद शफी मोहम्मद गोलो, इंचार्ज 15, इंचार्ज 15 मददगार सैयद सवार हुसैन शाह समेत सब डिवीज़न सिटी ऐं सदर जे अफसरान ऐं जवाननि जी भारी नफ़रीअ जी शिरकत। फ्लैग मार्च जो आगाज़ शहबाद एयरबेस मेन गेट खां शुरू थियो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि नूरवाह ठुल्ह रोड, शिकारपुर रोड, स्पेशल फोर्स रोड, फैज़ान मदीना रोड, कायद आज़म रोड, DC रोड, हॉस्पिटल रोड समेत शहबाद एयरपोर्ट के इर्द गिर्द वारनि इलाइक़नि खां थींदा 15 मददगार ते इख्तिताम पज़ीर थियो। फ्लैग मार्च जो मक़सद अमन अमान जे सूरतहाल के बरक़रार रखण ऐं अवाम में तहफ़्फ़ुज़ जो एहसास ऐं शरपसंद अनासरनि खे पैगाम ॾियणु आहे त ज़िले जेकबाबाद जी पुलिस ऐं तमाम कानून नाफ़िज़ करण वारा इदारानि जो शरपसंद अनासरनि ते कड़ी नज़र रखियल आहे ऐं हर तरह जे चैलेंजिस जो मुक़ाबिलो करण जी भरपूर सलाहियत रखनि था।